अस्सलाम वालेकुम साईं। असां नाश्ते खां वेठा आहियूं। नाश्तो असां कराची में माजिद सां आया आहियूं कंहिं वीज़ा जे कम सां। हुते कैंडिस वेठासीं सुबुह जो मतलब 7 पिया थियनि, नाश्तो वाश्तो कयूं पिया ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे। शम्स होटल में सामान रखियोसीं, मतलब वरी नाश्तो माजिद चयो असां कयूं, आयासीं नाश्ते ते। माशाअल्लाह